का तकवाड़ ये स्विमिंग पूल बेहतरीन लोकेशन आज ना आओ कर खबर सारा चलो पूछी क्या पे वाले कम फर्स्ट क्लास पे वाले हाँ आओ घना सीन बचा है सीन तकरीबन ॿियो हीअं थियण वारो आहे सुबुह खां त खोड़ सारा थिया आहिनि मुंहिंजो ॿियो सीन पियो थिए स्टोरी चंगी है अॼु फाइनल थींदासीं स्टोरी सुठी थी लगे हा चङी आहे कैरेक्टर पंहिंजा भला है हा माशाल्लाह ॼाण पाण वटि पंहिंजा कैरेक्टर ॿियनि जी त ख़बर न आहे पाण वटि सिर्फ़ु पंहिंजा आहिनि कैरेक्टर उम्मीद जो भलो उमेद जो न माशाल्लाह फिल्म सुठी वेंदी हा जवाहर साहब जो लिखियलु आहे माशाल्लाह उहा बि माण्हू आहे ऐं पंहिंजे हिसाब सां लिखियलु बहरहाल अलाह सणाई कंदो अची पहुताऊं यही असांजो फ़हीम या भुट्टो होनहार ऐं नौजवान डायरेक्टर बाक़ायदा जवाहर गिलाल साहब फिल्म खे लिखियो आहे ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब ग्रेट आर्टिस्ट कीअं था पायो फिल्म खे सर फिल्म तां पाण कमु कयो आहे कुझु चेंज ॾियण जी कोशिशि कई आहे माहौल में ऐं सिंधी मीडिया में फिल्मी दुनिया में जेको हिकिड़ो ख़ाल हुयो उनखे भरण जी कोशिशि कई आहे चेंज स्टोरी में जंहिंमें उहे बासलाहियत आर्टिस्ट आहिनि इहो ॿुधाईंदो हलां ज़ुल्फ़िकार बुर्दी जे आवाज़ ऐं उन डायलॉगनि में जेको ठहिराउ आहे उहो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे करे आहे तॾहिं उतां जा आर्टिस्ट अॼु हर हंधि पंहिंजो धाको ॼमाए रहिया आहिनि तव्हांजो आर्ट तव्हांजी स्टेज तव्हांजो रेडियो मज़बूत आहे त किथे बि तव्हां पुठिते न वेंदो बिल्कुलु कंहिं बि आर्टिस्ट जी तरबियत में कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म जो हथु हूंदो आहे बिल्कुलु तव्हां महिनत कई आहे ज़ुल्फ़िकार भाई मुंहिंजे साम्हूं तव्हांजो कैरियर आहे ऐं उहो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो दौरु हुजे ऐं तव्हां उन में ॿियो तव्हांजी ख़ुशूसी ॻाल्हि जेका आहे तव्हां हिकिड़ा कंप्रोमाइज़ कंदड़ माण्हू आहियो पंहिंजे वक़्त ते कमु कंदड़ आहियो ऐं तव्हां करेक्टर खे सम्झण वारा आहियो जीअं असांजा ॿिया ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि उते तव्हां पंहिंजो पाण खे बि उन्हनि में निर्वार कयो आहे तॾहिं ज़ुल्फ़िकार बुर्दी असांजो आहे असां थैंक यू मुमताज़ कासकेली साहब सर वॾी महिरबानी साहब वॾी महिरबानी तव्हांजी कैमरामैन बि आहे पाण मुमताज़ साहब डायरेक्टर आहे ऐं सुठो कैमरामैन बि आहे ऐं हिन फिल्म में वरी एज़ अ कैमरामैन ख़िदमतूं शामिल आहे सर कीअं था महसूसु कयो लोकेशन ऐं स्टोरी सर तमामु ज़बरदस्त स्क्रिप्ट आहे ऐं हीअ हिकु मुख़्तलिफ़ स्क्रिप्ट आहे ऐं जानवर फिल्म जो नालो आहे त इनशाला दोस्तनि खे अहसासु हूंदो जानवर जो सब्जेक्ट जेको आहे सो अक्सर हींअर इंडियन फिल्म बि ठही आहे एनिमल माना चऊं त जानवर पर हीअ बि असांजी अहिड़े सब्जेक्ट आहे तमामु ख़ूबसूरत सब्जेक्ट आहे जिन में सिंध जा नाले वारा आर्टिस्ट साईं हाजन तिगड़ो साहब उमेद अली कलवर साहब ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब मीर सोबदार सईद अख्तर कोकर ऐं फ़हीम भुट्टो ऐं काफ़ी सारा ॿिया आर्टिस्ट मेल फीमेल आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत लोकेशन ते हिन फिल्म जी अक्सबंदी कई पई वञे लोकेशन बेहतरीन लोकेशन आहिनि त हिन फिल्म खे बहितर खां बहितर सिंध टीवी जी स्क्रीन ते नज़र ईंदी अदा उमेद अली खे तकड़ आहे सीन करण जी अॼु तमामु परे परे वञिणो आहे इन जे करे इन फिल्म में जानवर कहिड़ा उमेद तूं त न आई न ज़ुल्फ़िकार बुर्दी जे करेक्टर करनि था इहे न पर इन जेके करेक्टर आहिनि उहे जानवर वरी वरी छा हूंदो आहे न त अहिड़े जानवरनि सां गॾु वरी अहिड़ा जानवर गॾु हूंदा आहिनि इहो अॼुकल्ह मुआशरे में हले थो हा बुर्दी दा हो कहिड़ो हुयो जुमिलो कहिड़ो कलोसि करा वॾो को पलस्तरी ही कारो अवां जो आहे प्यारो कल ॾाढी कई आहे हा न इहो कीअं डायलॉग तुंहिंजो मुंहिंजो नालो आहे कारो तव्हांजो प्यारो कल्ह चवे ॿिए तरीक़े सां वियो पर कुदरत न चवरायोसि
सलवार तेरी सलवार चिट्टी गन खणिया वो वारी चिट्टी है मतलब ॿिया सम्झे वो अंदाज़ हुयो न हलो 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 असुल तू तो नहीं जानवर न न असां कोन आहियूं जानवर असां म्यूट गुंगो गुंगो हे साईं गलत न ये शाहरुख बोलो शाहरुख पाण हीरो रहियो आहे फिल्मुनि जो सिंधी टेली फिल्मुनि जो ऐं तमामु बहितरीनु कैमरामैन बि आहे मां हमेशह इहो ई चवंदा त उहा शइ जो महिमान मौका न मिले माना असांजी अणमोट शइ आहे अनमोल शइ असल में हिन फिल्म जानवर जे ॻोल्हा जे चकर में आहियूं ऐं हे ॾिसो हे त जानवर न आहे अस्सलाम वालेकुम हाशिम भाई कहिड़ा हाल आहिनि ज़ुल्फ़िकार बुर्दी साहब मुख़्तलिफ़ गेटअप करे छॾी गेटअप फिल्म जो नालो जानवर आहे पर मां इंसान ज़ात आहियां तो जानवर न आहियां बाक़ी फिल्म जानवर जी शूटिंग जेकी आहे उहा खैरपुर में जेका हली रही आहे हितां ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त ज़ुल्फ़िकार बुर्दी जहिड़े महान ऐं सुठनि अदाकारनि सां हिकिड़ो कमु करण जो मौक़ो मिलियो आहे तमामु सुठी टेली फिल्म आहे सिंधी टीवी जी ज़रूरु ॾिसिजो ऐं असांखे कीअं भला हे तव्हांजो मुख़्तलिफ़ गेटअप ऐं किरदारु बि ॾाढो मुख़्तलिफ़ आहे बाबा हिन फिल्म जो जेको राइटर आहे जब्बार गिलाल साहिबु उनजी ख़्वाहिश हुई त हाशिम भट्टी खे असां सदाईं मज़ाया किरदारनि में मुख़्तलिफ़ ॿियनि किरदारनि में हिन भेरे छो त हिकिड़ो गूंगे जो किरदारु ख़ासि तव्हां मुंहिंजा वॾेरा बि आहियो हिन फिल्म में मां तव्हांजो ख़ासि हिकिड़ो खूनी माण्हू आहियां जंहिंखां तव्हां इहे नाजाइज़ ऐं ग़लति कम था वठो माण्हुनि जी ज़बानूं कटींदो अथव तव्हां माण्हुनि खे मारींदो अथव तव्हां माना इहो ई कमु इंसान जो त नथो थी सघे त हू कंहिंखे क़तलु करे लाज़मी इहो कमु के जानवरनि जो थी सघे थो इन करे हिन फिल्म जो नालो जानवर आहे ऐं मुंहिंजो मुख़्तलिफ़ गेटअप ॾिसी कमु ॾिसी इनशाला तव्हांखे चेंज लॻंदो ऐं सुठो लॻंदो वॾी महिरबानी थैंक यू